प्यारा दोस्तों, दरगाह शरीफ पीर ॻोठ जी निस्बत वो मुरीद फ़क़ीर आहे। दरगाह शरीफ जी ज़ियारत कंदड़ सोहबती आहे। दरगाह शरीफ सां प्यार कंदड़ वॾे भागनि ऐं नसीबनि वारो आहे। अल्हम्दुलिल्लाह दुनिया जा माण्हू चवनि था त दुनिया में ॿ पीर आहिनि जेके ही जान छॾण खां पोइ बि फैज़ ॾियनि था। हिकिड़ो पीरान पीर दस्तगीर, ॿियो इमामुल आरिफीन पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी। ऐं तव्हां असां त ॼाणूं था पिया त हिकिड़े लाहौर जे मौलवी चयो त हम रोज़े धणियों की जूतियों का सदका खा रहे हैं। ऐं ॿियो को मौलवी हिकिड़ो आयो त जंहिं 70 सबक़ रूहानियत जा दरगाह शरीफ़ ते वेही करे पीर सईद रोज़े वारे जे क़दमनि मुबारकनि मां वरिता हुया। पोइ हाणे तव्हां सोचो, पोइ जेकॾहिं उस्तादुल उलमा, रईसुल उलमा, मुफ़्ती आज़म पाकिस्तान उस्ताद सईद मुफ़्ती मोहम्मद रहीम सिकंदरी हुजे, जेको 45 सालनि खां मथे इमामुल आरिफीन पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी जे मुसले जो पेशमा जो निशान छा हूंदो। ऐं अॼुकल्ह जा कुझु वांदा साईं उस्तादुल उलमा मुफ़्ती दोस्त अली सिकंदरी लाइ लिखनि था पिया त साईं फलाणा टीरा मटीरा अलाह जा बानड़ा, ही उहो जवान आहे जंहिंखे हज़ारे सिकंदरनि मां इहो बख़्त मिलियो आहे जो रोज़े वारे जे मुसले जो पेशमाम आहे। हिनखे ॿिया लक़ब कोन था वणनि ऐं हीअ ॿी का निस्बत रखंदो ई न आहे। हीअ सिर्फ़ु सिकंदरी 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 माण्हुनि वञी ॿिया जेको आहिनि जाइनि जेको असां करे पंहिंजा ॿिया नाला लिखाया। हीअ साईं दोस्त अली उहो ई आहे जेको सिकंदरी सॾाए थो पियो। अल्हम्दुलिल्लाह असांखे हिन दरगाह शरीफ़ जे पेशमाम सां बेपनाह मोहबत आहे।